गडाब खां सरवर मेमण जी ख़बर शामिल कंदासीं। मलेर नदी लिंक रोड काज़वे ते लुढ़ी वियल कार हादसे जे ड्राइवर जी तलाशी जो अमल मुकम्मल न थी सघियो। ज़िले इंतज़ामिया जी हिदायत ते एसएसपी मलेर सैयद इरफान बहादुर जी निगरानी में वधीक पुलिस जी नफ़े नदी जे मुख़्तलिफ़ जायुनि ते रेस्क्यू ऑपरेशन जो दायरो वधाए छॾियो। मक़ामी टूबा ड्राइवर अब्दुर्रहमान जी ॻोल्हा लाइ मलेर नदी भरिसां ठाहियल मुख़्तलिफ़ डेमनि में लही पिया। एसएचओ मेमण ॻोठ अतीकुर रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कार हादसे में समूरनि फैमिली मेंबरनि जा लाश हथ करे वारसनि हवाले कया विया आहिनि। इंतज़ामिया जी तरफ़ां का बि कोताही न पई कई वञे। ख़दशो आहे त मलेर नदी अंदर मौजूद खॾनि या वणनि में फासण सबबि तलाशी जो अमल मुकम्मल न थी सघियो आहे। जॾहिं त ताज़नि पाणी जे वहिकरनि में वॾी मिक़दार में रेती पिण नदी अंदर अची वई आहे। उम्मीद आहे त मलेर पुलिस रेस्क्यू टीमुनि तोड़े मक़ामी माण्हुनि जी मदद सां हलंदड़ ॻोल्हा जो अमल मुकम्मल कयो वेंदो।